हालानी गवर्नमेंट हाई स्कूल ख्यानतो माहिसर में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्रोग्राम वरी अक़ीदत एहतराम सां स्कूल जे हेड मास्टर अल्ताफ़ दुनियो ऐं स्कूल जे उस्तादनि जी निगरानी में मल्हायो वियो। प्रोग्राम जी सदारत अॻूणे हेड मास्टर मोहम्मद सफ़र कई। प्रोग्राम में मुख़्तलिफ़ तक़रीबात में शागिर्दनि अल्लाह वसाई महिसर, ज़ामिन अली, जाफ़र अली, सोनिया, अस्मा, आसिफ़ा, अब्दुल क़ुद्दूस ऐं ॿियनि शागिर्दनि नात शरीफ़ ऐं ॿियूं तक़रीरूं पेश करे पुरजोश हिस्सो वरितो। प्रोग्राम में बहितरीन परफॉर्म कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि में मञता एवार्ड विराया विया। प्रोग्राम में ख़ासि महिमान महबूब सजण साईं अलाहाबाद शरीफ़ जा ख़लीफ़ा मोहम्मद अज़ीम ताहिरी जिन मुल्क जे लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी, जहिड़े त स्टेज जा फ़राइज़ मोहम्मद रफ़ीक़ महिसर सरअंजाम ॾिना। वफ़ात ने कि मोहम्मद से वफ़ात ने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोह व कलम तेरे हैं। सबका पहिरियों हिन प्रोग्राम में आयल मेहमान साहिबान जो मां तहे दिल सां शुक्रिया अदा कयां थो। उन खां पोइ उस्तादनि साहिबान जिन ताउन करे जेको आहे प्रोग्राम खे कामयाबु बणायो ऐं उन खां पोइ शागिर्दनि हेॾी महिनत करे जेको आहे सो प्रोग्राम में शिरकत कई ऐं मुख़्तलिफ़ नात शरीफ़नि, तक़रीरुनि, क्विज़ कॉम्पिटिशन में हिसो वरितो। मां सम्झां थो त हिकिड़ी अमल हूंदो आहे तदरीसी अमल, ॿियो हूंदो आहे गैर तदरीसी अमल। गैर तदरीसी अमल बि अहम हिकु तइलीम जो जुज़ आहे जंहिंसां ॿार में समाजी, मुआइशी, ज़हनी नशो नमा थिए थी। सो हिन प्रोग्राम अहिड़नि प्रोग्राम करण सां यकीनन ॿारनि में इहा अवसर पैदा थींदी। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में जश्न मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाए रहिया आहियूं ऐं हीअ असांजो प्रोग्राम माशाअल्लाह सुठे लेवल जी प्रैक्टिस कई आहे ऐं माशाअल्लाह हीअ जेको आहे ॿारनि पार्टिसिपेट कयो आहे मुख़्तलिफ़ नातनि ऐं हदीसनि में। इंशाअल्लाह अॻिते बि ॿार तयारी कंदा ऐं ईंदड़ साल जेको आहे प्रोग्राम अञा बि बहितरीन थींदो। अॼु हिन कैंपस स्कूल ख्यातो मैसर में ज़ेर सदा साईं लुत्फ़ुल्लाह ऐं उन सां असातिज़ा किराम मुकमिल असांजे आका असांजे मौला मुहम्मद रसूलुल्लाह जे मीलाद जे ख़ुशीअ में ही प्रोग्राम सजायो वियो आहे। ही उहो महबूब जंहिंजे लाइ हदीस कुदसीअ में ईंदो आहे त लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक, ए मुंहिंजा महबूब जेकॾहिं मां तव्हांखे ज़ाहिर न कयां हा त अफ़लाक न हुजनि हा। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त आदम अञा मिटी ऐं पाणीअ में हो, उन वक़्तु मां नबी हुउमि। जॾहिं मौलाना ज़ुल्फ़कार देवबंदी ख़ुदि हदीस जे तशरीह में लिखनि था त जॾहिं जाबिर रज़ी अल्लाह फरमायो त या रसूल अल्लाह अवल अल्लाह ताला कहिड़ी शइ पैदा कई त पाण फरमायो त सैयदना मोहम्मदिन वाला आलिही व अस्हाबिही वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना मोहम्मद की। चल मदीने चलते हैं मुस्तफ़ा गुलामों की किस्मतें बदलती है शोर फिक्र दुनिया की। चल मदीने चलते हैं जिस दर पे गुलामों की हालात बदलते हैं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।